जैकबाबाद मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध बलोचिस्तान बॉर्डर एग्रीकल्चर चेक पोस्ट डेरा अलायार बलोचिस्तान ते बलोचिस्तान के ज़मींदारनि ऐं आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध बलोचिस्तान डेरा मुराद जमाली ऐं डेरा अलायार बलोचिस्तान के ज़मींदारनि ऐं आबादगारनि पारां डेरा अलायार बलोचिस्तान में क़ाइम एग्रीकल्चर चेक पोस्ट ते धरनो केतिरनि ई कलाकनि ताईं सिंध बलोचिस्तान रोड ब्लॉक कियो वियो, जंहिंमें हुननि चयो त जॾहिं हुकूमत ₹1.50 फी बारदाना मण मुक़ररु कयो आहे त पर एग्रीकल्चर चेक पोस्ट डेरा अलायार बलोचिस्तान जा माण्हू असां खां ₹10 मण वठी रहिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां सभिनी ज़मींदारनि ऐं आबादगारनि सां असां बलोचिस्तान हुकूमत के ज़राअत वारे वज़ीर सेक्रेटरी ज़राअत डिप्टी कमिश्नर डेरा अलायार खां मुतालबो कयूं था त एग्रीकल्चर चेक पोस्ट डेरा अलायार के खिलाफ़ सख्त नोटिस वठी असां खां सरकारी रेट मुताबिक़ टैक्स वसूल कयो वञे। हड़ताल छाजे लाइ बाबा? या केरु वठंदा बाबा? जी सही ठीक है, गवर्नमेंट जो खबर ना है केर हाणे खबर पवंदो असां हड़ताल कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे गवर्नमेंट वारा करंदा ॿिया कोई करंदा केरु करंदा? ॿ टे माण्हुनि जो आहे, हाणे ख़बर ना आहे कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि। ऐं फी टिकट घणो वठंदा? ट्रैक्टर ते ₹1500 ₹1500। ही चौकी कहिड़े इलाइक़े जी किथे जी आहे? ये सिंध बलोचिस्तान जो बॉर्डर आहे। ही चौकी कंहिंजे हथ में अचे थी? चौकी बलोचिस्तान जे हथ में आहे। हाणे बलोचिस्तान तव्हां खां पैसा वठंदा? बलोचिस्तान वठंदा, हा ठीकु आहे। तव्हांजो मुतालबो छा आहे बलोचिस्तान हुकूमत खां? इहो आहे असांजो अॻे मार्केट फीस ₹2 हुयो बोरी जे मथां, हाणे चवंदा ₹10 बोरी ते ॾियो। हाणे असां वापारी सभु पंहिंजा जेकी झटपटी आहे सॼा गॾिजी करे असां अॼु हड़ताल कई आहे। लिस्ट जे हिसाब सां असांखे जेको गवर्नमेंट जो टैक्स आहे उहो वरितो वञे, असांखे नाजाइज़ थिए थो। ही माना फीस जेको वठंदा नाजाइज़ ₹10 बोरी चवंदा गवर्नमेंट जो घणो आहे? गवर्नमेंट जो ख़बर न आहे, हाणे हड़ताल कयो आहे, शेड्यूल ईंदो हाणे पुछंदासीं, शेड्यूल में ख़बर पइजी वेंदो।